नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंधड़ी तालुके मां गुज़िरियल 7 महीननि खां बरसाती पाणी निकाल न थियण सबबि मसइला वधी रहिया आहिनि। पाणी निकाल जे लाइ सिंधड़ी जे खाॿे पासे खां सिम नाले जी मंज़ूरी जे लाइ तबूसर खां मीरपुर ख़ासि प्रेस क्लब ॾांहुं रैली कढी वई आहे। रिपोर्ट मोहम्मद यूसुफ दर्स जे मुताबिक़ रैली में मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे अॻवाननि, ॻोठाणनि ऐं शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। GUI, SUP, F लीग, सिंधड़ी एक्शन कमेटी समेत आबादगारनि पारां वॾे अंग में शिरकत कई वई आहे। रैली में GUI जे सूबाई अॻवान मौलाना राशिद महमूद सूमरो, SUP अॻवान अमीर आज़ाद, नून लीग अॻवान मसूद वसाण, एक्शन कमेटी अॻवान रफ़ीक अहमद सूमरो, मौलाना इसहाक नोड़ी, DP जे सिकंदर मरी समेत केतिरनि ई माण्हुनि शिरकत करे रैली खे ख़िताब पिणु कयो। सिंधड़ी जो मुतालबो सिम नालो जा नारा पिणु हणंदा रहिया। रैली जी अॻवानी रफ़ीक अहमद सूमरो, मौलाना इसहाक नोड़ी, मुस्तफ़ा जमाल शर, जान मोहम्मद जूनेजो ऐं ॿिया करे रहिया आहिनि। रैली मीरपुर ख़ासि तां रवानी थी रही आहे। दोस्तन के गुजारिश है का उजरत न करने डिसिप्लिन सालन असांखे जा रज़ाकार जेके तव्हां के हिदायतूं ॾियनि था उन्हनि ते अमल कयो। उन खां पोइ आल पार्टी तंज़ीमूं आहियूं, ही सभिनी जो जेके असांजी क़ौमी तहरीक जा साथी सभु जेके निकिता आहिनि, असीं सभिनी खे भलीकार चऊं था।